नाज़रीन आउं ॾिसी रहिया आहियो ख़बरचार टीवी ऐं आउं आहियां हुमा नवाब। हाणे ख़बर शामिल कंदासीं मिठियारे मां इल्ताफ़ चांडियो जी। मिठियारे ऐं आसपास जे केतिरनि ई ॻोठनि जी सुई गैस बंदि, शहरी गैस न हुजण सबबि ॿिटे अज़ाब खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया। शहर अल्ताफ़ हुसैन शौकत अली ऐं ज़वार हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं मंसूर शेख आयो आहे त ही ॻोठ जे बंदि करण जे लाइ हिकिड़ो रेगुलेटर लॻायो वियो आहे। पहिरियां जीअं मेन नाइल लॻी हुई 1990 में त असांजा हे पाइप हे सिधा डायरेक्ट हुया। पोइ उन खां पोइ मंसूर शेख जे अचण खां पोइ ही हिकिड़ो हिते वाल लॻायो वियो आहे जेको राति जो हुन जा प्राइवेट माण्हू बि आहिनि, कुझु सरकारी माण्हू ईंदा आहिनि जेके असांजी हिते लाइन बंदि करे मिठियाणी जा ऐं हलिया वेंदा आहिनि। अड़े हाणे जीअं ताज़ियूं बारिशूं पियूं उन्हनि जे करे मूं ही एप्लीकेशन हुई जेका हुननि खे ॾिनी 1/11/2022 ते जेका हे रिसीव थियल ठपे सां आहे। मुंहिंजो मीटर न पियो हले जंहिंजे करे हुनखे मूं इतला कयो, पर हिन महिल ताईं का शइ कान्हे, गैस ई कान्हे का। चवनि था त गैस न हलाईंदव त तव्हांजा जेको तव्हां खां ॾंड वसूल कयो वेंदो। जॾहिं गैस ई कान्हे त मीटर छा ते हलनि? हो था चवनि त सरकारी जेको आहे मथां खां ऐलान थियल आहे त बाबा हिनखे प्रेशर खे घटायो। गवर्नमेंट जो एतिरो त इहो त आहे ई कोन को त को गवर्नमेंट चयो आहे त रिध पचा जे टाइम ते माण्हुनि खे गैस ॾिनी वञे, पर असांखे रिध पचा जे टाइम ते गैस ई कोन्हे को। हींअर ताईं बि बारिश जो पाणी पियो निकिरे। ऑफिसर रुगो सिर्फ़ु मंसूर शेख ऑफिस में महदूद वेठो आहे, कंहिंजी ॿुधण लाइ तयारु न। केतिरनि ई महीननि खां गैस सप्लाई बंदि पियल आहे, जंहिंजी शिकायत खणी रीजनल मैनेजर वटि पहुतासीं। जंहिं ते रीजनल मैनेजर पंहिंजे जूनियर ऑफिसर मंसूर शेख खे बार बार कॉलूं कयूं, पर संदसि कॉल अटेंड न कई वई। हिन जो वधीक चवणो त गुज़िरियल 3 सालनि खां सॼे शहर खे गैस जी सप्लाई अधु इंच जे नाले वसीले कई वञे थी, जंहिं सबबि असीं मशीनूं लॻाए गैस वधाइण ते मजबूर हुआसीं। पर हाणे जीअं ई सियारो आयो आहे त ज़ोनल मैनेजर मंसूर शेख असांजे शहर जी गैस फराइमी मुकमल तौर ते बंदि करे छॾी आहे। उन मौक़े ते शौकत मलिक ऐं ज़वार हुसैन चांडिया चयो त मीटर हुअण बावजूदि गैस जी सहूलियत खां महरूम आहियूं। हिननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द मिठियारे शहर जी गैस बहाल कई वञे ऐं मुलवस राशि ऑफिसर ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में संदसि ऑफिस जो घेराव कयो वेंदो।